अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, आउं अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अच्छा, अॼु जे क्लास में असां बाड मास जे मुतालिक़ पढ़ंदासीं। ठीकु आहे, सम्झंदासीं त बाड मास छा आहे। असल में बाड मास हिकिड़ो शॉर्ट फॉर्म आहे, ठीकु आहे, जेको ॿुधाए थो त बाड मास में पहिरीं किन अमलनि खे हिसाब किताब करणो आहे ऐं किन खे बाद में। ठीकु आहे। अच्छा, हाणे बाड मास जे हरफ़नि खे पाण सम्झूं था वन बाय वन, उन खां बाद में कॉन्सेप्ट बि पिणु सम्झण जी कोशिशि करियूं था। उन खां बाद में हीअ असां वटि कुझु क्वेश्चन्स आहिनि, उन्हनि खे बि सोल्व करियूं था। ठीकु आहे। हाणे बाड मास जे बी सां पहिरियां असांखे ब्रेकेट छॾाइणी आहे। ठीकु आहे। ओ मीन्स ओ सां ऑर्डर, यानी ऑर्डर मीन्स असां वटि जेके बि सवाल जे अंदरि पावर्स ईंदा, ठीकु आहे, या एक्सपोनेंट फॉर्म में ईंदा या रेडिकल्स क्यूब रूट चइजे, उहे ईंदा त सेकंड नंबर ते असां उहे छॾाईंदासीं। ठीकु आहे। डी सां डिविजन छॾाईंदासीं, यानी वंड। ठीकु आहे। एम सां मल्टीप्लिकेशन, ए सां एडिशन, एस सां सब्ट्रैक्शन छॾाईंदासीं। ठीकु आहे। हाणे हिन रूल्स खे नज़र में रखंदे असां वटि हीअ कुझु क्वेश्चन्स आहिनि बाड मास जा ई, अचो त हिननि खे सॉल्व कयूं था। ठीकु आहे। हाणे क्वेश्चन नंबर 1 में आहे 6 प्लस स्टार्ट ब्रेकेट 3 मल्टीप्लाई 2। हाणे रूल्स खे असां पढ़ियोसीं त सभ खां पहिरियां असां ब्रेकेट छॾाईंदासीं। ठीकु आहे। हाणे ॾिसो, हिते बि असां ब्रेकेट ई छॾाईंदासीं। 3 मल्टीप्लाई 2 कंदासीं, जवाबु ईंदो 6। ठीकु आहे। ब्रेकेट थी वियो ख़तमु, हेॾा बचो प्लस ऐं 6। ठीकु आहे। हाणे 6 प्लस 6 कंदासीं, जवाबु ईंदो 12। ठीकु आहे। त यानी 12 इन जो आंसर आहे। अच्छा, हाणे क्वेश्चन नंबर 2 खे ॾिसो त 6 प्लस 2 स्क्वायर। हाणे असां पढ़ियोसीं त सेकंड नंबर ते असां छा छॾाईंदासीं, छो जो त हिन क्वेश्चन में ब्रेकेट आहे ई न। ठीकु आहे। सेकंड नंबर ते पावर आहे त पहिरियां पावर छॾाईंदासीं। ठीकु आहे। हाणे ॾिसो, 6 प्लस असां साॻिया रखंदासीं, 2 जे मथां पावर 2 आहे। ठीकु आहे। त 2 जे मथां पावर 2 आहे, हिन जो मतिलबु आहे 2 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे। 2 मल्टीप्लाई 2 कंदासीं, जवाबु ईंदो 4। ठीकु आहे। हाणे 6 प्लस 4 कंदासीं, जवाबु ईंदो 10, यानी 10 हिन जो आंसर आहे। अच्छा, हाणे क्वेश्चन नंबर 3 खे सॉल्व करियूं था। क्वेश्चन नंबर 3 आहे 5 प्लस 3 क्लोज ब्रेकेट वरी स्क्वायर आहे प्लस 3 आहे। हाणे फस्ट ऑफ ऑल असां ब्रेकेट छॾींदासीं। ठीकु आहे, छो जो हिन जे अंदरि ब्रेकेट आहे। हाणे 5 प्लस 3 कंदासीं, जवाबु ईंदो 8। ठीकु आहे। हाणे पावर मथां हो त पावर असां रखंदासीं। ठीकु आहे। हुन खां बाद में प्लस 3 रखंदासीं। ठीकु आहे। हाणे असां छा छॾाईंदासीं, सेकंड नंबर ते छा छॾाईंदासीं, पावर छॾाईंदासीं। ठीकु आहे। हाणे 8 स्क्वायर यानी 8 जे मथां पावर 2 आहे, त हिन जो मतिलबु आहे 8 खे 8 सां मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे। हाणे 8 खे 8 सां मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु ईंदो 88। ठीकु आहे। पोइ बचो प्लस 3। हाणे असां 88 प्लस 3 कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 91, यानी हिन जो आंसर आहे 91। अच्छा, हाणे क्वेश्चन नंबर 4 आहे 5 स्क्वायर प्लस 6। हाणे हिते ॾिसो, ब्रेकेट न आहे। ठीकु आहे। ब्रेकेट न आहे त असां अॻिते वेंदासीं। ऑर्डर मीन्स पावर आहे, पावर आहे बिल्कुलु, त पावर पहिरियां छॾाईंदासीं, उन खां बाद में प्लस छॾाईंदासीं। ठीकु आहे। छो जो रूल्स खे असां फॉलो कंदासीं। हाणे 5 स्क्वायर आहे, यानी 5 जे मथां पावर 2 आहे, हिन जो मतिलबु आहे 5 खे 5 सां मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे। सो 5 खे 5 सां मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु ईंदो 25। ठीकु, हुन खां बाद में प्लस 6 रखंदासीं। ठीकु आहे। हाणे असां 25 प्लस 6 कंदासीं, हिन जवाबु असां वटि ईंदो 31। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 4 जो आंसर आहे 31। ठीकु आहे। उन खां बाद में ॾिसो क्वेश्चन नंबर 5 आहे। हाणे ॾिसो, हिते बि फस्ट ऑफ ऑल ब्रेकेट छॾींदासीं। ठीकु आहे। छो जो रूल्स खे नज़र में रखंदे असां पहिरियां ब्रेकेट छॾींदासीं। 5 मल्टीप्लाई 2 कंदासीं, जवाबु ईंदो 10। ठीकु आहे। हुन खां बाद में पावर हुयो त पावर रखंदासीं, प्लस 4 बि रखंदासीं। ठीकु आहे। अच्छा, हाणे असां पावर सॉल्व कंदासीं। ठीकु आहे। छो जो प्लस बाद में अचे थो, पहिरियां असां पावर सॉल्व कंदासीं। ठीकु आहे। हाणे 10 जे मथां पावर 2 आहे, हिन जो मतिलबु आहे 10 खे 10 सां मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 100। ठीकु आहे। हुन खां बाद में प्लस 4 रखंदासीं। हाणे 100 प्लस 4 कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 104। ठीकु आहे। अच्छा, ही